नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद में ख़बर ॾींदा हलूं त हैदराबाद में लुंगी खेस जो कम शहरनि जे तवज्जो जो मर्कज़ बणियल आहे। लुंगी खे सिंध जी सकाफ़त तौर ते भी पायो वञे थो ऐं पंहिंजे प्यारनि खे तोहफ़े तौर भी ॾिनो वञे थो। लुंगी शादियुनि में घोट भी पाईंदा आहिनि त प्रोग्रामनि में महिमाननि खे भी पाराया वेंदा आहिनि। लुंगी ते महिनत तमामु घणी लॻंदी आहे, पर उन महिनत जो एतिरो उजरो नथो मिले। इन मौक़े ते शहरनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु आहे त अरे माण्हू छाजे करे पाईंदा आहिनि, छा आहे घणे क़दुरु राज रस्मी हूंदो असांजे ज़माने में, अॻिले ज़माने में जो घोटनि खे पाईंदा या मथे ॿधंदा, पटको ॿधंदा। हाणे राज रस्मी मुताबिक़ इक्कीअ में थींदा। अच्छा, सिंध जी सकाफ़त में अजरक अचे थी छा, या लुंगी भी अचे थी? हा, अजरक बि अचे पियो, लुंगी बि अचे पई, खेस बि अचे, खेस जी शालूं हूंदी। अच्छा, तव्हांखे महिनत जो ओतिरो उजूरो मिलंदो आहे हिनमें? ओतिरो उजरो नथो मिले, जेतिरी महिनत आहे ओतिरो उजरो नथो मिले। हाणे तव्हां कहिड़ो मुतालबो कंदो? जी, हाणे कहिड़ो मुतालबो कंदो? हाणे असांखे इहो बि शुक्र आहे जो मिसाल रोज़ीअ सां लॻा पिया आहियूं, बाक़ी हुनजो अजर हिते नथो मिले। पोइ असांखे निमाशनि में घुराईंदा आहिनि, इस्लामाबाद, लाहौर या कोटिया या कराची, पोइ ॿाहिरि मुल्क जा माण्हू ईंदा आहिनि, पोइ उन असांजो माल हुते खपंदो आहे ऐं हुनजो अजर मिलंदो आहे। तक़रीबन पुराणो आहे, मुंहिंजे दरे खां आहे सिस्टम हलंदो अचे, उन खां इहो निकितल आहे। ऐं हिन ते तक़रीबन हिकिड़ी लुंगीअ ते 2 ॾींहं लॻी वेंदा आहिनि। ऐं हीअ माना सकाफ़त खाते वारनि जी दिलचस्पी बि हिन में आहे तमामु सुठी। ऐं असांखे घुराईंदा बि आहिनि, हर माना इस्लामाबाद थियो, कराची थियो, जिते बि माना लॻंदो आहे इहे असांखे घुराईंदा आहिनि। ऐं हिन ते माना हिकिड़ीअ ते तक़रीबन 1000 खां 1200 रुपया ख़र्चु आहे। ऐं उन जे बावजूदि माना इहा असांजी वेंदी आहे 1500-1600 रुपया ताईं वेंदी आहे, ऐं पर रोज़ी मिलियो वेंदी आहे। लुंगी जी महिनत जो क़दुरु कयो वञे, मज़दूरनि खे उन्हनि जी महिनत जो ओतिरो उजरो ॾिनो वञे जीअं इहे मज़दूर पंहिंजो गुज़र सफ़र करे सघनि। कैमरामैन रब नवाज़ शाह सां गॾु हरीश KBC, अवामी न्यूज़, हैदराबाद। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।